अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा रुखसार बेगम शमशू जे चवण ते हवेली छॾे ऐं शमशू वटि रहंदो। छा शेरोज़ खान रुखसार बेगम खे छा शहमीर बनी लिखी ॾींदो। छा रेस बिजार खान शहमीर खे लाकअप करण में कामयाब थी वेंदो। छा शहमीर खान पुलिस खे हथ पंजो ॾेई छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल बिरजा लिखियल आहे सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवांजो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शमशू जेको आहे रुखसार बेगम खे चवंदो त तूं परेशान न थी, तुंहिंजो भलो इन में त तूं अची मूं वटि रह। रुखसार बेगम चवंदो त ही सारी मूं महिनत कई आहे, मुंहिंजी महिनत बर्बाद थी वेंदी अगरि जेकॾहिं मां तो वटि हली आयसि त पोइ मूंखे हिन ॿनी मां टुकड़ो बि कोन मिलंदो, न ही हिन हवेली मां। जेकॾहिं मां पहिरियां ही हवेली ख़रीद करे ऐं पोइ तोसां शादी कंदसि। शमशू चवंदो त रुखसार बेगम ईअं न थिए जो ॿनी जे चक्कर में तुंहिंजी जान ॿियो हलियो वञे। रुखसार बेगम चवंदो त शमशू मां ॿनी जो कुझु टुकड़ो ख़रीद करणु पियो चाहियां इन शहमीर खां। अगरि जेकॾहिं मां हेॾे हली आयसि त पोइ शहमीर मूंखे ॿनी जो टुकड़ो बि न ॾींदो। शहमीर मूंखे अॻे ई मारण जी कोशिशि पियो करे। शमशू चवंदो रुखसार बेगम तूं परेशान न थी, मां शहमीर जो ज़िमो थो कयां, हू तोखे कॾहिं बि न मारींदो। शेरोज़ खान तोखे ख़ाली अफ़वाहूं थो ॾे, मतिलबु त ख़ाली दिलासा थो ॾे त तोखे शहमीर मारींदो। कॾहिं बि नथो थी सघे, शहमीर तोखे कॾहिं बि नथो मारे सघे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बिजार खान जेको आहे पुलिस खे चवंदो तुंहिंजो जल्द खां जल्द हिन शहमीर खे गिरफ़्तार कर। अगरि जेकॾहिं तूं शहमीर खे गिरफ़्तार न कयो त पोइ शहमीर असांजे मथे ते चढ़ी वेंदो ऐं इन खां पोइ शहमीर वटि पुलिस हलियो वेंदो। पुलिस शहमीर खे चवंदो तुंहिंजो भलो इन में त तूं मूंखे हथ ॾे। शहमीर चवंदो त पुलिस तुंहिंजो बि भलो इन में त तूं मूं वारे उताक ते न अचे। अगरि जेकॾहिं तूं मूं वारे उताक ते मूंखे गिरफ़्तार करणु आहे त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। मुंहिंजी हेॾी वॾी राश आहे, मां तोखे बदिली कराए बि सघां थो। जेकॾहिं तुंहिंजो भलो इन में त तूं मुंहिंजी पचार छॾे ऐं तूं रेस बिजार खान खे गिरफ़्तार कर अनुज जे चवण ते। ऐं बानो तोखे ज़रूरु बयानु ॾींदो, मां उनखे चवां थो ऐं उन ॾिना बि मोकिलियां थो चिबड़ खान ॾे। जेकॾहिं तुंहिंजो भलो इन में त तूं बिजार खान जो वंगार न वहा। अगरि जेकॾहिं तूं उन जो वंगार वहंदे त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदसि। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जात वारी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।